नई दिल्ली में भारतीय अपोजिशन लीडर ऐं कांग्रेस अगवान राहुल गांधी गिरफ्तार। राहुल गांधी जी सरबराही में नई दिल्ली में इलेक्शन कमीशन ॾांहुं मार्च कयो वियो। दिल्ली पुलिस प्रियंका गांधी, अखिलेश यादव समेत केतिरनि ई अपोजिशन अगवाननि खे गिरफ्तार करे वरितो। राहुल गांधी जो चवणु आहे त ही जंग सियासत जी न पर जमहूरियत जे तहफ़्फ़ुज़ जी जंग आहे। वोट चोरी समूरे मुल्क आॾो वाइकी थी चुकी आहे। एमक्यूएम जा मेंबर नफ़रत पखेड़े रहिया आहिनि। इल्ज़ामनि जो जवाब ॾियणु असांजो हक़ आहे। हुकूमत कंहिं जे दबाव में न ईंदी। दहशतगर्द सोच ऐं ज़हन ऐं तरबियत रखंदड़नि जी माण्हू डंपर्स खे बाहियूं ॾिनियूं। छा डंपर फाड़ींदड़नि खे गिरफ़्तार न कयो वञे? सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो सिंध असेंबली में ख़िताब। चवे थो कश्मीर ॾिहाड़े ते जेका हरकत कैदी नंबर 804 वारनि ऐवान में कई, उहा साॻी हरकत अॼु एमक्यूएम वारनि कई आहे। जेकॾहिं बदमाशी कई वई, उन्हनि खे भरपूर जवाब ॾिनो वेंदो। हुकूमत अक़लियतुनि जी भलाई ऐं बाइख्तियार बणाइण लाइ अमली क़दम खंया आहिनि। अक़लियतुनि जो बुलवतनी ऐं ख़िदमतूं समूरी क़ौम लाइ फ़ख़्र जो सबबु आहिनि। आइन सभिनी शहरियुनि खे बिना कंहिं फ़र्क़ जे बराबर हक़ जी ज़मानत ॾिए थो। आइन अक़लियतुनि जी सियासी, मुआशी, मज़हबी, समाजी ऐं सक़ाफ़ती हक़नि जे मुकमल तौर ते हिफ़ाज़त करे थो। सदर मुल्क ताज़वेरी ज़रदारी जो अक़लियतुनि जे ॾिहाड़े ते पैग़ाम। संदसि चवणु आहे त 2009 में सदर जी हैसियत सां पंहिंजे पहिरें दौर में 11 अगस्त खे अक़लियतुनि जे ॾींहं तौरु ऐलान कयो। अक़लियतुनि जे बाइख्तियार बणाइण, तरक़ी ऐं भलाई लाइ कमु जारी रखियो वेंदो। भाईचारे, हम आहंगी ऐं ॿधी ज़रिए ख़ुशहाल पाकिस्तान बणायो वेंदो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां अक़लियतुनि खे क़ौमी ॾिहाड़े ते अक़लियती कम्यूनिटी खे वाधायूं। संदसि चवणु आहे त अक़लियतुनि जो ॾिहाड़ो आम ॾींहुं न पर बाबाए क़ौम जे वाइदे जी यादि ॾियारे थो। अक़लियतुनि जे हक़नि जी पासदारी, एहतराम ऐं सलामती मुल्क जी जमहूरी वीज़न जो अनटुट थंब आहे। संदन जदोजहद अहिड़े पाकिस्तान लाइ आहे जिते को बि शहरी मज़हबी बुनियाद ते पाण खे धार या गैर महफूज़ महसूस न करे। पीपुल्स पार्टी हमेशह हिकु जामे पाकिस्तान जे अलम बरदार रही आहे। सिंध असेंबली में अक़लियतुनि जे क़ौमी ॾिहाड़े ते ठहिरा पेश कायदे अज़म मोहम्मद अली जना फरमायो हो त तव्हां आज़ाद आहियो। मस्जिदुनि तोड़े मंदिरनि या कंहिं बि इबादतगाहुनि में क़ौमी झंडे जे अछे रंग में अक़लियतुनि जी नुमाइंदगी कई वई आहे। हर आमिर मज़हब जो सहारो वठंदो आहे, पर सनन अवाम इंतिहा पसंदी खे रद्द करे थो। जेकॾहिं कंहिं ॾफे फैलाइण जी कोशिश कई आहे त सिंध उनखे देर सवेर रद्द कयो आहे। मज़हबी अक़लियतुनि जी इबादतगाहुनि जी तहफ़्फ़ुज़, अक़लियतुनि जे शादियुनि जा कानून या नौकरियुनि में कोटा समेत अक़लियतुनि लाइ केतिरा ई क़दम खंया विया आहिनि। सिंध हुकूमत 13 अगस्त ते कराची में कोठायल ग्रैंड म्यूजिकल शो जे इंतज़ामनि खे क़तई शक्ल ॾेई छॾी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि इजलास तक़रीब जी तयारियुनि ऐं इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। शर्जील इनाम मेमण हिदायत कई त तक़रीब में ख़ासि ॿारनि लाइ ख़ासि इंतज़ाम कया वञनि त जीअं उन्हनि खे बिना कंहिं रंडक जे सीटुनि ते वठी वञी सघिजे। पीपुल्स पार्टी जी क़यादत, वॾो वज़ीर ऐं हू ज़ाती तौर ते चाहिनि था त ख़ासि ॿार हिन जश्न जो हिसो बणिजनि। सभिनी सिक्योरिटी घुर्जनि खे सख़्ती सां पूरो कयो वञे। रेंजर्स जी वधि खां वधि तादाद खे मुक़ररु कयो वञे त जीअं अवाम पुरअमन माहौल में आज़ादी जे जश्न मां लुत्फ़ माणे सघे। गिलगित जे दरियो नाले में लैंड स्लाइडिंग 7 रज़ाकार मलबे हेठियां दॿिजी फोत। पुलिस मूजिब मक़ामी रज़ाकार ॿोॾि सबबि मुतासिर वाटर चैनल जी बहाली जो कमु करे रहिया हुआ त मथनि मिट्टी जी छिप किरी पई। हादसे में 3 ॼणा ज़ख़्मी बि थिया, इस्पताल मुंतक़िल। सिंध जे असीम शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 282 उर्स जूं 3 ॾींहं बि तक़रीबूं जारी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु मज़ार ते हाज़िरी भरे सूफ़ी शाइर खे भेटा पेश कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी शाह लतीफ़ एवार्ड विराइण वारी तक़रीब में पिणु शिरकत कंदो।
कराची में डंपर साड़न वारे वाक़े की जांच ले 4 रुकनी टीम जोड़ी वही। जांच टीम की सरबराही DIG ओलह इरफान अली बलोच कंदो। एडिशनल IG जांच टीम के हिदायत कई त बाहि लगाइण वारनि वाक़ियनि में मुलविस सभिनी जवाबदारनि जी सुञाणप करे सदन गिरफ्तारी ले कदम खया वञनि। जांच दौरान थींदड़ अगभराई जी रोज़ानी बुनियाद ते रिपोर्ट पेश कई वञे। कंदकोट में कहे इल्जाम हेठ मुर्स कार इल्जाम हेठ मुर्स था ज़ाल कतुल। पुलिस मूजिब जवाबदार मुर्स मोहिब जकरानी पिस्टल जा फायर करे पंहिंजी घरवारी आबिदा खातून के कत्ल करण बैदि फरार थी वियो। मक़तूला औरत जो लाश सिविल अस्पताल में जरूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले। मोहन जो दड़ो बरसा खास केली बिरादरी जी बिन धुरन में मामूली गाल ता छेड़ो एक जणो कतुल एक जख्मी। पारम कॉलोनी में लठियों बेलचा लगड़ सबब जावेद खास केली समद खास केली जख्मी थी पिया। जख्मी जावेद खास केली नौकरी ताल के अस्पताल में जख्मन जा सूर न सदे फोत थी वियो। कानपुर में इंडस हाईवे 15 भरसा कार मां नौजवान जो गोलियों लगे लाश हथ। पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिब नौजवान की सुञाणप जनू शरीफ वासी शफीकुर रहमान महर तौर थी। वाक़े की हर पासे का जांच कई पई वञे। मीरपुर माथेलो में फाण फैक्ट्री भरसा मसूबा में अणॼातल शख्स जो लाश हथ। पुलिस लाश खणाए जरूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। रते देरे बरसा भाउ जे घर घुमण लाइ वञण ते औरत के सोहरे गोली हणी जख्मी करे छॾियो। घर पंहिंजा वासण फरज़ाना जखरानी के रतो देरो अस्पताल में तकड़ी तिबी इमदाद लाइ लाड़काणो लियो वियो। सिंध के मुख्तलिफ शहरन में पानी की खोट खिलाफ एहतजाजी मुजाहरा और धरना। शहदादकोट में मस्तोई शाख के आबादकारन एहतजाज कंदे शहदादकोट लाड़काणो रोड ब्लॉक करे छॾियो। वारा में ज़री पानी की खोट खिलाफ वापारी इत्तेहाद जी सर ते धरणो हारिन आबादकारन शहरी सियासी समाजी और मजहबी धुरिन एहतजाज कयो। जोही में पटोड़ो शाख के आबादकारन जो एहतजाजी मुजाहरो। कोबो सईद खान बरसा सैफुल्ला मक्सी ब्रांच उनमा निकरदड़ धरोरी शाख में ज़री पानी की अतरादू कोट खिलाफ मुजाहरो। जमायत इस्लामी पारा कच्ची पुल बाईपास से ढोरी शाख में भी एहतजाज किया वियो। अगवान जो चवण है पानी की खोट सबब सारियालो फसल थोड़े बेजारो सड़ी सुकी रहो है। बिना देर पानी फराहम करे आबादकारन के मुआशी नुकसान का बचायो वने। टडोजाम में ज़रई यूनिवर्सिटी के रिटायर ऑफिसर्स और रिटायर मुलाजमन के मुतालबन के मनता लाइ अलामती बुख हड़ताल। रिटायर ऑफिसर ते रिटायर मुलाजमन वाइस चांसलर सेक्रेटरीट आडो अलामती बुख हड़ताल कई। मुलाजिम अगवान जो चवण है VC फंड न हुजण जो जवाब जणाए रिटायर मुलाजमन के रहतू ॾियण खां इनकार करे छॾियो। यूनिवर्सिटी इंतजामिया रहतू अदा न पई करे वेतर हाउस रेंट ॿीणो कटे रही है। खैरपुर में वधंदड़ बदअमनी खिलाफ हिंदू बिरादरी जो SSP ऑफिस अॻियां एहतजाज। मारवाड़ी बिरादरी के माण्हुनि प्रेस क्लब का SSP ऑफिस ताईं एहतजाजी रैली कढी। एहतजाज कंदड़नि जो चवण आहे त 1.5 महीनो अॻु हथियारबंद मोटरसाइकिलूं सोना ज़ेवर ऐं लखें रुपया रोक रक़म फुरे विया। नोटिस वठी मारवाड़ी बिरादरी के माण्हुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे।